अॼु जेको आहे स्पेशल ट्रांसमिशन आहे ऐं असां ट्रिब्यूट कयो आहे जलाल चांडियो साहब खे ऐं जेको आहे बैक ते तव्हां मुंहिंजे ॾिसी बि रहिया हूंदो उन्हनि जी असां तस्वीर बि लॻाए छॾी आहे ऐं जेके सिंध जा मशहूरु ॻाइणा हुया या ॻाइणा मां चवंदसि त जेके पंहिंजी जीअं कल्ह बि असां ॻाल्हि कईसीं त अहिड़ा माण्हू उहे आहिनि जेके अमर हूंदा आहिनि मतिलबु हिन दुनिया मां वञी बि वेंदा कोन्हनि के माण्हुनि जी दिलनि में राज कंदा आहिनि त जलाल चांडियो साहिबु उन्हनि मां हिकिड़ो ई आहे जेको अमर आहे ऐं हमेशह माण्हुनि जी दिलनि ते राज कंदो हुयो ऐं अञा बि कंदो आहे। अॼु उन्हनि जी वरसी आहे 23 वरसी आहे मुंहिंजे ख़्याल में 23 साल उन्हनि खे थी विया आहिनि हिन फ़ानी दुनिया मां वेंदे ऐं उहा ई ॻाल्हि आहे त अॼु ताईं माण्हुनि जी दिलनि ते राज करे थो अॼु ताईं माण्हू उनखे लाइक कनि था पसंदि कनि था ॿुधनि था ऐं जलाल चांडियो साहिब जे लाइ इहो चयो वेंदो आहे त जॾहिं उहे ॻाईंदा हुया त स्पीकर ज़रूरी न आहे त उते स्पीकर हुजे मतिलबु स्पीकर जी का ज़रूरत न पवंदी छो उन्हनि जो आवाज़ु नेचुरली एतिरो लाउडली हूंदो त इहो ॿुधायो वञे थो त उन दौर में उनखे स्पीकर जी एतिरी ज़रूरत कोन पवंदी चाहे हू ॻाल्हाए या वरी चाहे हू ॻाए सो हुनजो आवाज़ु कुदरती हिकिड़ो जेको आहे एतिरो सुठो हूंदो सो बहरहाल उन्हनि जी अॼु 23 वरसी आहे पूरी सिंध में जेको आहे मल्हाई पई वञे ऐं जेके उन जा परस्तार आहिनि उहे ख़ासि तौर ते वरसी खे मल्हाइनि था।